बे पासे अवांखे जाम शोरो मां ख़बर ॾींदासीं। जाम शोरो मां अवांखे अपडेट कंदासीं त जाम शोरो में मेहरान यूनिवर्सिटी जे सीएड डायरेक्टर खे रिटायरमेंट खां अॻु मुलाज़मत वारे मुदे में वाध मिली वई आहे। सिंध हुकूमत सीएड डायरेक्टर बाई खान शर ते जाम शोरो मां अवांखे ख़बर ॾियूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी जे सीएड डायरेक्टर खे रिटायरमेंट खां अॻु मुलाज़मत वारे मुदे में वाध मिली वई आहे। सिंध हुकूमत सीएड डायरेक्टर बाई खान शर ते ख़ासि नवाज़िश कंदे खेसि मुलाज़मत खां अॻु संदसि मुलाज़मत में वाध कई वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। जाम शोरो मां अवांखे अपडेट कयूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर असीम बारी जो। जी असीम, छा अपडेट्स आहिनि? जी शेरबानू, बिल्कुल जामशोर जे मेहरान यूनिवर्सिटी जे सेंटर ऑफ एक्सीलेंस जे डायरेक्टर बाई खान शर जो रिटायर थियण खां अॻु में सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड पारां मुदे में वाद करे छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत जो मेहरान यूनिवर्सिटी जो डायरेक्टर एक्सीलेंस ऑफ आर्ट एंड डिजाइन ते सिंध हुकूमत ख़ासि महिरबानी थी आहे। रिटायर थियण खां 3 ॾींहं अॻु हुनखे ॿीहर मुदे में वाद करे छॾी आहे। बाई खान शर 24 अप्रैल ते पंहिंजे उहिदे तां रिटायर थियणो हो, पर सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड जो मोहम्मद रियाज़ुद्दीन पारां नोटिफिकेशन जारी कयो आहे। नोटिफिकेशन में उहो चयो आहे त ईंदड़ हुकूमत ताईं बाई खान शर डायरेक्टर सीएड तौर कम जारी रखंदो। सिंध हुकूमत जे यूनिवर्सिटी बोर्ड खाते पारां सुप्रीम कोर्ट ऐं वज़ीर आला सिंध जे छॾींदे ॿीहर डायरेक्टर सीएल जो बाई खान शहर खे मुक़रर करे छॾियो। ताज़ो ई 3 ॾींहं रिटायर मेहरान यूनिवर्सिटी जो वाद हुनमें मौक़ुफ़ अख़्तियार कयो त अणॼातल मुदे ताईं ही डायरेक्टर सीएड तो कम जारी रखा। उन खां अलावा 3 महीना अॻे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह हुकुम कयो त यूनिवर्सिटी में जेके रिटायर पीवीसी ऐं इंतज़ामी उहिदे ते वेठल ऑफिसरनि खे सुप्रीम कोर्ट जे फैसले खां पोइ उन्हनि खे हटाए वियो। हाणे ताज़ो ई सिंध हुकूमत जी सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड जो फैसलो साम्हूं आयो आहे। 3 ॾींहं रिटायर थियण वारो अॻु में हुनखे चार्ज ॾिनी वई आहे त तव्हां अणॼातल मुदे ताईं कम जारी कयो आहे। मां हुन ज़रिए वटां ॼाण मिली आहे त सिंध हुकूमत जो सूबाई वज़ीर हुनजो बाई खान शर माण्हू आहे, हुनजी हिदायतुनि ते सिंध हुकूमत पारां बाई खान शर खे कयो वियो आहे डायरेक्टर सीएड यूनिवर्सिटी अंदरि बेस शुरू थी वियो आहे। जी असीम बारी जो अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी।